जाग सजनिया जाग। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे जवाननि ॿारनि गीत ॿुधियो। इन जो अर्थ बि ज़रूरु ॿारनि सम्झियो हूंदो। बाप आहे अची करे नई नई ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, नई दुनिया जे लाइ, नए युग जे लाइ। इहे ॻाल्हियूं ॿारनि 5000 वर्ष पहिरियों बि ॿुधियूं हुयूं, हाणे वरी खां ॿुधूं था। बाक़ी विच में सिर्फ़ु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं ॿुधियूं। सतयुग में इहे ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि, हुते हूंदी आहे ज्ञान जी प्रालब्ध। हाणे तव्हां ॿार नई दुनिया जे लाइ सची कमाई करो था न। नॉलेज खे सोर्स ऑफ इनकम चइबो आहे। पढ़ाई द्वारा कोई बैरिस्टर इंजीनियर आदि ठहींदा आहिनि, आमदनी बि थींदी आहे। तव्हां हिन पढ़ाई सां राजाउनि जो राजा ठहो था न। इहे केतिरी ज़बरदस्त कमाई आहे। हाणे तव्हां ॿारनि खे इहे निश्चय आहे, अगरि थोरो संशय आहे त अॻियां हली हली निश्चय थी वेंदो। सेकेंड में जीवन मुक्ति ॻायल आहे न। बाबा जो ठहियो ऐं वरसे जो मालिक ठही वियो। बाप जो स्वर्ग जो रचयिता आहे, उहो आयो आहे असांखे मालिक ठाहिण। इहे त ॿारनि खे निश्चय थियणो खपे न। इहे बि ॼाणंदा आहियो कि असांजा 2 बाप आहिनि, हिकु लौकिक ॿियो परलौकिक, जंहिंखे चईंदा आहियूं परमपिता परमात्मा, ओ गॉड फादर। लौकिक फादर खे कॾहिं परमपिता न चईंदासीं। सभिनि खां सभिनि जो सुखदाता शांतिदाता उहो हिकु पारलौकिक बाप ई आहे। सतयुग में सभी सुखी हूंदा आहिनि, बाक़ी सभु आत्मायूं शांति धाम में रहंदियूं आहिनि। सतयुग में तव्हांखे सुख शांति धन दौलत निरोगी काया सभु हूंदो। त अहिड़े मोस्ट बिलवेड खे सभु पुकारदा आहिनि, छो जो एॾी सुठी प्राप्ति ॾिनी हुई 5000 साल पहिरियों बि। त हाणे दुख अशांति धन दौलत आहे न, रोगी थी आहियूं त कंहिंखे था सॾु करो? मोस्ट बिलवेड बाप खे, कि अची करे वापसि खां ओड़ो सुख शांति धन दौलत निरोगी काया ॾियो। साधु संत माण्हू बि साधना कंदा आहिनि, लेकिन कंहिंजी साधना कंदा आहिनि इहे न ॼाणंदा आहिनि। उहो चईंदा आहिनि ब्रह्म ई साधना आहे, ब्रह्म जी साधना कंदा आहिनि, ब्रह्म ई शिव आहे, ईअं सम्झंदा आहिनि। त असां ब्रह्म में लीन थी वञूं, परंतु लीन त कोई थी न सघंदो आहे। ब्रह्म खे यादि करण सां पाप थोड़ी कटंदा। बाप चईंदो आहे मामेकम यादि करो, मां सर्वशक्तिवान आहियां। ब्रह्म त आत्माउनि जे रहण जो स्थान आहे, ब्रह्म महातत्व। त ब्रह्म खे उन्हनि भॻवान सम्झी वरितो अथनि। जीअं भारतवासियुनि हिंदुस्तान में रहण जे कारण पंहिंजो धर्म हिंदू सम्झी वेठा आहिनि न, उहो ई ब्रह्म महातत्व जो रहण जो स्थान खे परमात्मा सम्झी छॾियो अथनि। उहो त ब्रह्मांड आहे, हुते आत्मायूं ज्योति बिंदु अंडो आकार में रहंदियूं आहिनि, हिन करे उनखे ब्रह्मांड चइबो आहे। इहा आहे मनुष्य सृष्टि, ब्रह्मांड अलॻि आहे, मनुष्य सृष्टि अलॻि आहे। आत्मा छा आहे इहे कंहिंखे बि पतो न आहे। चईंदा आहिनि भ्रुकुटी जे विच में चमकंदो आहे अजब सितारो। पोइ चईंदा आहिनि आत्मा अंगूठी सदृश आहे, परंतु बाप चईंदो आहे आत्मा बिल्कुलु सूक्ष्म बिंदु आहे, जंहिंखे हिननि अखियुनि सां न ॾिसी सघंदा आहियूं। इन्हनि खे ॾिसण जी पकड़ण जी माण्हुनि ॾाढी कोशिशि कई आहे, परंतु कंहिंखे पतो न पियो आहे। तव्हां ॿारनि ॼाणियो आहे त हाणे तव्हांखे बाबा, हाणे तव्हांखे भारत खे स्वर्ग ठाहिण में बाप जो मददगार बि ठहिणो पए। छो जे असां बाप जी ज्ञान खे पहचानियो आहे, सम्झियो आहे, त बाप जो मददगार बि ठहिणो आहे। हाणे बाप ईंदो ई भारत में आहे। ॾिसो शिव जयंती बि भारत में मल्हाईंदा आहिनि। जीअं क्राइस्ट आयो वियो, पोइ क्रिश्चन माण्हू क्रिसमस मल्हाईंदा आहिनि उन्हनि जी यादगार में। क्राइस्ट कॾहिं आयो उहो बि ॼाणंदा आहिनि, परंतु भारतवासियुनि खे इहे न पतो आहे कि बाप कॾहिं ईंदो आहे, कृष्ण कॾहिं ईंदो आहे। कंहिंखे बि उन्हनि जे बारे में यथार्थ ज्ञान न आहे। महिमा सॼी कृष्ण जी ॻाईंदा आहिनि, उन्हनि खे झूले में झुलाईंदा आहिनि, प्यार कंदा आहिनि, परंतु इहे न ॼाणंदा आहिनि कि हुनजो जन्म कॾहिं थियो। चई छॾंदा आहिनि भारत में गीता ॿुधाई, परंतु कृष्ण द्वापर में त अची न सघंदो आहे। लीला त हिकु बाप जी आहे न, तॾहिं हुननि जे लाइ चईंदा आहिनि तव्हांजी गत मत न्यारी। कृष्ण त सतयुग जो प्रिंस हूंदो,
पहिरियों ई हुनजी माउ खे साक्षात्कार थी वेंदो कि योग बल सां ॿार पैदा थियण वारो आहे। हुते शरीर भी ईअं ई छॾंदासीं, हिकु शरीर छॾे ॿियो वठंदासीं। शरीर छॾण खां पहिरियों भी साक्षात्कार थी वेंदो। सर्प मिसल, वास्तव में सन्यासी सर्प जो मिसाल ॾेई न सघंदा आहिनि। तव्हां विकारी मनुष्यनि खे वेही ज्ञान जी भू भू करे तमो प्रधान खां सतो प्रधान ठाहींदा आहियो। ये तव्हांजो धंधो अथव न, भू भू करे मनुष्य खे देवता ठाहिण। कचरे हाथी जो भी मिसाल हिन समय जो आहे। कर्म करे करे पोइ जेतिरो समय मिले बाप खे यादि करो। तव्हां ॼाणंदा आहियो ये असांजो अंतिमो जन्म आहे। हाणे नाटक पूरो थी वियो। पुराणे शरीर आहे न इहे त। इन सां असांखे कर्म भोग चुकतो करिणो आहे। जॾहिं सतो प्रधान थी वेंदासीं पोइ कर्मातीत अवस्था थी वेंदी। पोइ असां हिन शरीर में रही न सघंदासीं। कर्मातीत अवस्था थी पोइ कर्मातीत अवस्था जॾहिं थींदी असांजी, पोइ असां शरीर छॾे छॾंदासीं। पोइ लड़ाई शुरू थींदी। मच्छर सदृश सभी शरीर ख़त्म थी करे आत्मायूं हली वेंदियूं। पवित्र ठहण बग़ैर कोई वञी न सघंदो आहे मथे। इहा आहे दुखधाम। रावण जो स्थापन कयलु आहे न। ॿियो राम जो स्थापन कयलु आहे शिवालय। वास्तव में परमात्मा नाम शिव जो, परमात्मा जो नाम शिव आहे, राम न आहे। सत्युग में शिवालय, सत्युग शिवालय में सभी देवता ही रहंदा आहिनि। पोइ भक्ति मार्ग में शिव जी प्रतिमा जे लाइ मंदिर आदि ठाहींदा आहिनि, शिवालय आदि ठाहींदा आहिनि। हाणे शिव बाबा जो ये तख्त आहे, ब्रह्मा बाबा जा जो भ्रुकुटी शिव बाबा जो तख्त आहे। आत्मा हिन तख्त ते विराजमान आहे। बाप भी हिते बाजू में अची करे विराजमान थींदो, ॿियो अची करे पढ़ाईंदो आहे। सदैव त रही न सघे, यादि करो त इहो अची वेंदो आहे। बाप चईंदो आहे मां तव्हांजो बेहद जो बाप आहियां न। वरसो मूंखां ई तव्हांखे मिलणो आहे। ब्रह्मा थोड़ी बेहद जो बाप आहे। हिन करे तव्हां मूंखे यादि करो। मिठा ॿार ॼाणंदा आहिनि कि बाबा ज्ञान जो सागर प्यार जो सागर आहे। त ॿारनि खे भी प्यार जो सागर ठहिणो आहे न। स्त्री पुरुष हिक ॿिए खे सच्चो प्यार थोड़ी कंदा आहिनि। वो त विकारी प्यार हूंदो आहे। काम विकार खे ई माण्हू अॼुकल्ह प्यार सम्झंदा आहिनि। परंतु बाबा चवनि था कि काम त मां शत्रु आहे। इहा त आदि मध्य अंत दुख ॾियण वारो आहे। देवता ई निर्विकारी हुया। हाँ तॾहिं त चई न कृष्ण जे जहिड़ो ॿार मिले, कृष्ण जहिड़ो पति मिले। कृष्णपुरी खे यादि कंदा रहंदा आहिनि। हाणे बाब उहे ई कृष्णपुरी स्थापन करनि था। छो कि सभु निर्विकारी शुद्ध हुयो न। तव्हां स्वयं श्री कृष्ण जहिड़ा अथवा मोहन जहिड़ा ठाहो था। प्रिंस प्रिंसेस ॿिया भी हूंदा त इहे सभु हिते ई ठहनि था न। उन्हनि जी भी लिस्ट आहे। माला 8 दाननि जी भी हूंदी आहे, 108 दाननि जी भी हूंदी आहे। माण्हू 9 रतननि जी अंगूठी पाईंदा आहिनि। हाणे इहे 8 केर, विच में केर आहे, इहे भी तव्हां ॼाणंदा आहियो। मिठे ते मिठे बाबा द्वारा असां रतन था ठहूं न। बाप चईंदो ॿार आपस में ॾाढो प्यार सां हलणो आहे, न त बाबा जो नाम बदनाम कंदव। पोइ सतगुरु जो निंदक ठोर न पाए, सतगुरु जो निंदा कराइण वारो ठोर न पाए। सभिनि खे मंत्र भी ॿुधाइणो आहे कि बाप खे यादि करो त खाद निकिरजी वेंदी। घर में भी एतिरो प्यार सां हलणो आहे त ॿिया सम्झनि कि हिननि में क्रोध न आहे, ॾाढो प्यार सां था हलनि। गरीब शराब सिगरेट आदि पीअण ॾाढियूं बुरी आदतियूं आहिनि। सभिनि खे आहिनि, गरीब अमीर सभिनि खे। इहे सभु बुरी आदतियूं छॾणियूं पवनि। दैवी गुण भी धारण करणा आहिनि। राजधानी स्थापन करण में महिनत लॻंदी आहे न। ॿिए धर्म वारा राजधानी स्थापन न कंदा आहिनि। उहो मथां खां हिकदमि पिछाड़ी में ईंदा आहिनि। ॿिया राजधानी वारा, ॿिया धर्म वारा राजधानी स्थापन न कंदा आहिनि। उन्हनि जी त जेका भी धर्म वारी आत्मा आहिनि, धर्म स्थापक धर्म खां ई पोइ ईंदा वेंदा आहिनि। पोइ पिछाड़ी में उन्हनि जी कुझु न कुझु ईअं थींदी आहे राजाई।
बाबा चईंदा आहिनि सभी धर्मनि में न थींदी आहे, कंहिंमें उन्हनि जा पंथ हलंदा रहंदा आहिनि। उहो बि राजा जी सत्य के हिसाब सां त न हलंदी आहे, सिर्फ़ु पंहिंजे ई धर्म में वॾा थी वेंदा आहिनि। तव्हां 21 जन्मनि जी प्रालब्धि था ठाहियो न, हिन में माया जा तूफ़ान ॾाढा ईंदा आहिनि। पोइ बि पुरुषारथ करे दैवी गुण धारण करिणो आहे। अगरि क्रोध सां ॻाल्हाईंदव त माण्हू चईंदा हिननि में त भूत आहे, गोया बेहद जी बाप जी आबरू गवई। पोइ अहिड़ा उच पद कीअं पाईंदा? ॾाढो मिठो अनासक्त ठहिणो आहे। हिते रहंदे सभु कुझु कंदे यादि उन माशूक खे करिणो आहे। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त पाप भस्म थी वेंदा। हिन खे योग अग्नि बि चइबो आहे। हिते हठ योग आदि जी दरकार न आहे। पंहिंजो शरीर तंदुरुस्त रखणो आहे, मोस्ट वैल्यूएबल शरीर आहे न। भोजन भी शुद्ध खाइणो आहे। देवताउनि खे कहिड़ो भोग लॻाईंदा आहियूं? श्रीनाथ द्वारे में वञी करे ॾिसो, बंगाल में त काली खे बकरे जो भोग लॻाईंदा आहिनि। उहे पंहिंजे पितरनि खे बि मछली खाराईंदा आहिनि। सम्झंदा आहिनि कि न खाराईंदासीं त पितर नाराज़ थी वेंदा। कोई रिवाज कॾहिं त उहो हलंदो आयो आहे। देवी देवताउनि जे राज्य में कोई पाप हूंदो न आहे। उहो आहे राम राज्य। हिते कर्म विकर्म ठहींदा आहिनि, छो जी विकारनि जे वश थी करे कर्म कंदा आहिनि। हुते कर्म अकर्म थींदा आहिनि। हाणे हरिद्वार में वञी करे वेहींदा आहिनि, हरे कृष्ण खे चईंदा आहिनि। हाणे कृष्ण त आहे सतयुग में, वास्तव में हरे नाम शिव जो आहे, दुख हरण वारो। परंतु गीता में कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि, हरे कृष्ण खे सम्झी वेंदा आहिनि। वास्तव में दुख हरण वारो आहे उहो शिव बाबा। हरि जो द्वार सत्य खे चई छॾियो अथनि। भक्ति मार्ग में जो आयो सो चईंदा रहंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां संगम युग ते ईंदो आहे, पुराणी दुनिया खे नयो ठाहिण। रावण आहे पुराणो दुश्मन, हर वर्ष उन्हनि खे जलाईंदा रहंदा आहिनि। केतिरा पैसा ख़र्च कंदा आहिनि, सभु वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ मनी। बंगाल में केतिरियूं देवियूं ठाहींदा आहिनि, उन्हनि खे खिलाए पिराए पूजा करे पोइ वञी करे डुबोए छॾींदा आहिनि। इन्हनि ते बि हिकु गीत आहे, ॿारनि खे ॾाढो मिठो ठाहिणो आहे। कॾहिं गुस्से में न अचिणो आहे, गुस्से सां न ॻाल्हाइणो आहे, बाप सां कॾहिं रूठिणो न आहे। रूठी करे पढ़ाई छॾंदव गोया पंहिंजे ई पैर ते कुल्हाड़ी मारंदव। हिते तव्हां आया आहियो विश्व जो मालिक ठहिण, महाराजा श्री नारायण महारानी श्री लक्ष्मी जीअं ठहिण आया आहियो। बाक़ी श्री श्री शिव बाबा खे टाइटल ॾिबो आहे, श्री चइबो आहे देवताउनि खे। श्री अर्थात श्रेष्ठ। हाणे तव्हां ख़्यालु करो कि असां केरु हुयासीं, असां छा हुयासीं, कहिड़ी ऊच पद जी प्राप्ति हुई। माया असांजो मथो ई मोड़े छॾियो अथई, असांखे छा ठाहे छॾियो अथई। भारत केतिरो साहूकार हुयो, पोइ कंगाल कीअं थियो, छा थियो, कुझु बि सम्झंदा न आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां देवता था ठहूं, पोइ क्षत्रिय। उहो चई छॾंदा आहिनि उहो चई छॾंदा आहिनि आत्मा सो परमात्मा। न त हम सो जो अर्थ केतिरो सहज आहे। अर्थात मां ही आत्मा अलॻि अलॻि वर्णनि में ईंदी आहे। मां ही आत्मा ब्राह्मण देवता क्षत्रिय वैश्य शूद्र ठहींदी। इन जो मतिलबु इहो आहे। उहो माण्हू चई छॾंदा आहिनि मनुष्य जो जन्म सिर्फ़ु हिकु ई थींदो आहे, परंतु बाप सम्झाईंदा आहिनि कि मनुष्य जो जन्म ज़्यादा से ज़्यादा 84 थींदा आहिनि। उन 84 जन्म में तव्हांजो इहे संगम युग जो जन्म दुर्लभ अथव। जॾहिं तव्हां बेहद जे बाप सां स्वर्ग जो वरसो था वठो, तव्हां ॾाढा रॉयल बाप जा ॿार आहियो, त तव्हां में ॾाढी केतिरी रॉयल्टी हुजणी खपे न। रॉयल मनुष्य कॾहिं जोर सां न ॻाल्हाईंदा आहिनि। दुनिया में घर घर में केतिरो हंगामो थींदो आहे, स्वर्ग में अहिड़ी ॻाल्हियूं थींदियूं न आहिनि। इहे बाबा बि वल्लभाचारी कुल जो हुयो, पोइ बि काथे उहे स्वर्ग जा देवता आहिनि, काथे अॼुकल्ह जा वैष्णव। इहे न वैष्णव आहिनि त विकार में न वेंदा आहिनि। अॼुकल्ह जा वैष्णव रावण राज्य में तो सभु विकार से ही पैदा थींदा आहिनि। सत्युग में संपूर्ण निर्विकारी। हाणे तव्हां संपूर्ण निर्विकारी ठहो था ऐं विश्व जा मालिक ठहो था योग बल द्वारा। तव्हांजी चलन ॾाढी मिठी हुजणी खपे, रॉयल।
कोई डिबेट या शास्त्रवाद न करणो, उहो सभु शास्त्रवाद करण वेहींदा आहिनि त हिक ॿिए खे लाठी बि मारे छॾींदा आहिनि। उन्हनि वीचारनि जो कोई दोष न आहे, हिन नॉलेज खे ॼाणंदा न आहिनि। हीअ रूहानी नॉलेज आहे न जो मिलंदी आहे रूहानी बाप खां, उहो ज्ञान जो सागर, उन्हनि जे शरीर जो नाम न आहे। शिव बाबा ज्ञान जो सागर आहे, उन्हनि जे शरीर जो नाम न आहे, उहो त अव्यक्त आहे। चईंदो आहे मुंहिंजो नाम शिव आहे, मां स्थूल व सूक्ष्म शरीर न वठंदो आहे। ज्ञान जो सागर, आनंद जो सागर मूंखे ई चईंदा आहिनि। शास्त्रनि में छा लिखी छॾियो अथनि। हनुमान पवन पुत्र हुयो, हाणे पवन सां ॿार कीअं पैदा थींदो? पोइ परमात्मा जे लाइ चई छॾींदा आहिनि कच्छ मां अवतार, केतिरी ॻाल्हि ॾिनी अथनि। बाप अची करे उलाना ॾींदा आहिनि कि तव्हां आसुरी मत ते मूंखे केतिरियूं गारियूं ॾिनियूं आहिनि। 24 अवतार सां बि पेट न भरियो, पोइ मूंखे कण कण ठिकर भितर में ठोके छॾियो। इहे सभु शास्त्र द्वापर खां ठहियल आहिनि न। पहिरियों सिर्फ़ु शिव जी पूजा थींदी हुई, गीता बि पोइ ठाही, हाणे बाप अची करे सम्झाइनि था इहो सॼो अनादि खेल ठहियल आहे। हाणे मां आयो आहियां ताकी विश्व जो मालिक ठाहिनि, त बाप खे पूरो फॉलो करणो खपे न। लक्षण बि ॾाढा सुठा हुजणा खपनि। इहे बि वंडर आहे। कृष्ण कलयुग जे अंत में छा आहिनि ऐं सतयुग में छा हूंदो। कलयुग में भारत इनसॉल्वेंट आहे, सतयुग में भारत सॉल्वेंट हूंदो। हुन समय ॿियो कोई खंड न हूंदो। ये गीता एपिसोड रिपीट तो थिए न। अच्छा, ओम शांति। वरदान आहे सर्वशक्तिवान जी साथ जी स्मृति द्वारा समस्याउनि खे दूर भगाइण वारा परमात्मा स्नेही ठहो। जो ॿार परमात्मा स्नेही आहिनि उहे स्नेही जो साथ सदा अनुभव कंदा आहिनि, स्नेही खे सदा साथ रखंदा आहिनि। इन करे कोई बि समस्या साम्हूं न ईंदी आहे। जंहिंसां गॾु स्वयं सर्वशक्तिवान आहे उन्हनि जे साम्हूं समस्या ठहरी न सघंदी। समस्या पैदा थिए ऐं हुते ई ख़तमु करे छॾो त वृद्धि ई न थींदी न। हाणे समस्याउनि जो बर्थ कंट्रोल करो। यादि रखो कि संपूर्णता खे समीप लाइणो आहे, समस्याउनि खे दूर भगाइणो आहे। स्लोगन आहे प्यारो ठहिण जो पुरुषार्थ न करो, न्यारो ठहिण जो पुरुषार्थ करो त प्यारा स्वतः ई थी वेंदव। अच्छा, ओम शांति।